हींअर सिंध में पाणीअ जो जेको इशू आहे इहो तमामु अहम आहे ऐं शुरूअ खां वठी जॾहिं हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जो गॾियल मसइलो हो, सॼो पाकिस्तान हो, तॾहिं सिंधु तास मुआहिदो थियो हो, पर उन में बि सिंध जो नुमाइंदो कोन हो। ऐं तॾहिं जॾहिं कालाबाग हेठां वटां केनाल ते कढियो त अंग्रेज़ सरकार हिननि खे इहो चयो हो त जीअं त हेठि जेको पुछड़ीअ वारनि जो पाणीअ वारनि ते हक़ु आहे, इन करे तव्हां को बि केनाल उन्हनि जे रज़ामंदीअ सां कढो। पर उन खां पोइ चश्मा जलमलन केनाल, गाज़ी घड़ियाल केनाल, थल केनाल, पंजनंद केनाल, इहे सभु ग़ैर क़ानूनी केनाल जेके आहिनि उहे सिंधु दरिया ते क़ाइमु कया विया। हींअर ताज़ो जेके 6 केनाल कढिया पिया वञनि, चोलिस्तान केनाल ऐं जेको रेड़ी केनाल आहे ऐं थर केनाल आहे, इहे सभु जेके आहिनि इहे असांजे सिंधुअ ते ईअं सम्झो त ग़लति नमूने सां ठाहिया पिया वञनि। चोलिस्तान जी जेका वारियासी ज़मीन आहे, डेज़र्ट आहे, 66-67 लख एकड़ ज़मीन आबाद करे ऐं सिंध जी जेका आहे उहा ज़मीन ग़ैर आबाद कई पई वञे। ऐं नेचुरल तौर ते जॾहिं सिंधु दरिया जो पाणी समुंड में न वेंदो त समुंड जो वीरो चढ़ंदो ऐं काफ़ी समुंड जेको आहे असांजे धरतीअ खे खाईंदो आहे। जेकॾहिं ही थल केनाल जंहिं ग़ैर क़ानूनी नमूने सां ठाहिया पिया वञनि ऐं इहे ठाहिया विया त सखर खां पोइ पाणी कोन ईंदो ऐं फौरी तौर ते जेको ठटो ऐं बदीन आहे उहे समुंड जे लपेट में अची वेंदा। सिंधु दरिया असांजे जियापे जो वसीलो आहे, इन करे सिंध जा जेके बाशऊर माण्हू आहिनि, सिंध जा जेके धरती धणी आहिनि, उहे सरापा एहतजाजनि। असां 1940 जे करारदाद तहत पाकिस्तान में शामिलु थियासीं रज़ाकाराना तौर ते। असां इन लाइ कोन थियासीं त असांजे पाणी बि खयो वेंदो, असांजा NFC जे जेके वसाइल आहिनि, मुआशी वसाइल आहिनि, उहे बि खया वेंदा ऐं असांखे दीवार सां लॻाईंदो। असां अपील था करियूं सभिनी उन्हनि जमहूरी क़ुवतुनि खे जेके पंजाब जे अंदरि पॉज़िटिव रोल रखनि था, बलूचिस्तान जे अंदरि रखनि था, सरहद जे अंदरि रखनि था, सिंध जे अंदरि रखनि था, त हिन मसइले ते आवाज़ उथारियो ऐं हीअ जेके ग़ैर क़ानूनी केनाल आहिनि उन्हनि खे रद्द कयो, छो त हीअ केनाल असांजे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहिनि। ताज़ो तव्हां ॾिठो त वकील बिरादरी, शागिर्द बिरादरी, सॼी सिंध सरापा एहतजाज आहे ऐं सिंध जे माण्हुनि खे दीवार सां लॻाइण ऐं त हीअ केनाल ठाहींदव त इहो सुठो अमल न थींदो। इन करे असांजे कंहिं शाइर चयो आहे त पाणीअ ते ई पाणी थींदो, पंहिंजो हाणे पाणी थींदो, गॾु न पंहिंजो पाणी थींदो, धार हुकू ऐं पाणी थींदो, ज़ालिम तोसां पाणी थींदो, तुंहिंजो सभु कछो मूं पाणी, हमिलो को हालाणी थींदो, पाणीअ ते ई पाणी थींदो। उन करे सिंध जे माण्हुनि खे मजबूर न कयो त हू उन लेवल ते अचनि जो सुभाणे ही जेको ख़तरात ऐं टकराव ॾांहुं वञनि। उन करे जमहूरी तरीक़े सां CCI वग़ैरह जे थ्रू ऐं ॿियो त पुछड़ीअ में जेको पाणी आहे उहो सिंध जो हक़ु आहे ऐं समुंड खे पाणी जी ज़रूरत आहे, जंहिंजे करे टमर जा ॿेला ख़तमु थी विया आहिनि, मच्छी ख़तमु थी वई आहे। असां वटि जेका लाड़ जी जेका पटी आहे सॼी हिन खां कोठड़ीअ खां पोइ उहा सॼी ख़तमु थी वई आहे, पाणी कोन्हे। इन करे सिंध जे माण्हुनि खे हीउ जेको दरियाउ आहे असांजे जियापे जो वसीलो आहे, उन ते ग़ैर क़ानूनी बंद न ॿधा वञनि ऐं सिंध सां जमहूरी रवैयो अख़्तियार कयो वञे ऐं जेके अकार्ड आहिनि उन्हनि मुताबिक़ पाणी ॾिनो वञे त जीअं ही दंगा ऐं फसाद न थियनि। सो मूंखे उमेदु आहे त सिंध जा सॼण, सिंध जा सान्यवंद जेके आहिनि उहे सभु हिन पाणी जे इशू ते पंहिंजी जेका मूवमेंट ऐं जमहूरी जदोजहद आहे उनखे अॻिते वधाईंदा। साथ सलामत, सिंध सलामत।